नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त घोटकी में खबर ॾींदालूं त आइन कानून जी बालादस्ती जी तहरीक जे अॻवाननि जी घोटकी में गॾिजाणी। उन मौके ते गॾिजाणी में एडवोकेट सोहेल बेग नूरी, एडवोकेट अफजल रोशन, तहरीक बाहू सिंधी जे सदर एडवोकेट अब्दुल शकूर चाचड़, एडवोकेट लाल बख्श उर्फ बाबर महर ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौके ते एडवोकेट सोहेल बेग नूरी, अब्दुल शकूर चाचड़, अफजल रोशन ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त असीं मुल्क अंदरि आइन कानून जी बालादस्ती चाहियूं था, छो त पाकिस्तान कलमे जी बुनियाद ते ठहियो। मुल्क अंदरि सभिनि लाइ हिकु कानून चाहियूं था। इन्हनि चयो त असां अदालतुनि ऐं कानून ते यकीन रखूं था। घोटकी वाक़े जे मुलज़िम नौतल लाल खे सज़ा मिलण ते क़ौम जी फतह सम्झूं था। इन्हनि चयो त समूरे मुस्लमाननि खे मुतहद करण लाइ मैदान ते निकिता आहियूं। इन्हनि चयो त घोटकी वाक़े में मुलविस जवाबदार नौतल लाल खे सज़ा ॾियारण में सभिनी दोस्तनि खे मुबारकबाद ॾियूं था। हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नामूस जी हिफाज़त लाइ असां जूं जानियूं बि कुर्बान आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।